रुकंदासीं मीरपुर माथेल जो गढ़ी चाकर में रोलू कुतन ॿिनि खे ॾाढ़े विधो आहे। रोलू कुतन पीरसन नसरुल्ला मलिक ऐं फराज़ बोज़दार के ॾाढ़े ज़ख़्मी किया है। अहम ख़बर है अवां खे ॾींदा हलूं त मीरपुर माथेल में गढ़ी चाकर में रोलू कुतन ॿिनि खे ॾाढ़े विधो है। वैक्सीन न हुजण करे ज़ख़्मियुनि खे मीरपुर माथेलो अस्पताल मुंतकिल किया वियो है। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है त रोलू कुतन जो आज़ार वधी वियो है। रोलू कुतन पीरसन नसरुल्ला मलिक ऐं फराज़ बोज़दार के ॾाढ़े ज़ख़्मी किया है। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथेले में आवाज़ टीवी के रिपोर्टर लतीफ़ असीर खां। जी लतीफ़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी संजा, बिल्कुल ही मीरपुर माथेल वेझो गढ़ी चाकर में रोलू कुतन 60 साल जो पोड़ो है। नसरुल्ला मलिक 15 साल जो है। फराज़ बोज़दार जेके कुतन दाड़े उन खां पोइ उतां जी जेका मक़ामी हॉस्पिटल से उते वैक्सीन न हुअण जे करे मीरपुर माथेल आंदो वियो, जिते उन्हनि जेका वैक्सीन लगाई वई। उन सां गॾु ॿियो त मीरपुर माथेलो जेको तालके अंदरि 15 ॾींहनि अंदरि 50 खां मथे जेके केस रजिस्टर्ड थियण जो इंकशाफ थियो। हालांकि अदालती हुकुमात करण बावजूद घोटकी ज़िले अंदरि किथे भी कुत्ता मार मुहिम शुरू न थी सघी। ही कुतन जो आज़ार घटिजण बदिरां ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे। ही ॿई जेके पोरियत आहिनि इहे गढ़ी चाकर जा रहवासी आहिनि, जिन खे कुतन ॾाढ़े विधो, जेके ज़ख़्मी हालत में उन्हनि खे मीरपुर माथेलो आंदो वियो। पर हिन वक़्तु ज़िले घोटकी अंदरि कुतन जो रोलू कुतन जो आज़ार हिकु आम आहे। ॿियो त जेके ख़ासि तौर ते इदारा आहिनि जीअं सरकारी हॉस्पिटल्स थी वियूं या जेके तालीमी इदारा उन्हनि जे ॿाहिरां बि कुतन जा कटक लथल आहिनि। पर हिन वक़्तु ताईं जेका म्यूनिसिपल इंतज़ामिया तोड़े यूनियन काउंसिलनि जी सेक्रेटरीज़ पारां कुता मार मुहिम जी जेका आहे मुहिम शुरू न करे सघिया। जी ठीक है लतीफ़, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करणु।